नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल थी पुछां। हाँ। अॼु परमात्मा जे ज्ञान में परमात्मा छा ॿुधायो? हाँ, अॼु परमात्मा बाप चई कि तव्हां केरु आहियो? आत्मा। हाँ, तव्हांजो पीउ परमात्मा। हाँ, त हाणे पाण कंहिंजी ॻाल्हियूं ॿुधंदासीं जेकी परमात्मा आत्मा खे ॿुधाई। त परमात्मा बाप चई कि ॾिसो, बाबा चवनि था कि ॿारनि खे हाणे मां संगम युग ते खुद जी पहचान थो ॾियां। परम पिता परमात्मा कंहिंखे थो पहचान ॾे? आत्मा छो? छोकी आत्मायूं पंहिंजे पाण खे भुलिजियूं आहिनि न। हिकु आत्मा पंहिंजे पाण खे भुलिजण सां ॾिसो केॾो नुक़सान थी वियो आहे न, केॾो दुख अशांति थी वई आहे। आत्मा खुद खे भुलिजण जे कारण पूरी दुनिया जो केतिरो दुख थी, पूरी दुनिया में ई दुख थी वियो आहे। छो जी दुनिया में आत्मा अगरि सुठी हूंदी आहे, पावन हूंदी आहे आत्मायूं, त दुनिया बि सुख शांति में हूंदी आहे। जानवर, पशु पक्षी, सामग्री सभु सुठी हूंदी आहे। लेकिन हिकु मनुष्य आत्मा जे बिगड़ण सां हिकु मनुष्य आत्मा पावन खां पतित थींदी आहे त पूरी दुनिया ही पतित, भ्रष्टाचारी, दुख शांति सां भरपूर थी वेंदी आहे। पहिरियों सुख शांति सां भरपूर हुई, हाणे दुख शांति सां भरपूर आहे। छो? छो जो केरु बिगड़ियो आहे? आत्मायूं। आत्मायूं पंहिंजी शक्ति ख़तम करे छॾी अथनि, हिन करे आत्मा शक्तिहीन थी वई आहे। त जॾहिं कंहिं वटि शक्ति न हूंदी आहे त ॿी बुरी शक्तियुनि सां कमु कंदा आहिनि। सम्झो तव्हां वटि धन कोन अथव त तव्हांखे खाइणो अथव, त मनुष्य आत्मा धन कमाइण लाइ केॾो बुरो कर्म कंदी आहे न। अगरि हुनखे धन खपे, ज्यादा पैसो संपत्ति खपे, त हाणे बि मनुष्य आत्मा बि ईअं ई थी वई आहे। आत्मा हिकदमि पूरी शक्ति ख़तम न थी अथसि, थोरी सी शक्ति अथसि। एतिरी शक्ति अथसि कि वो रोटी पाणी सुख शांति सां खाई सघंदी आहे। लेकिन ओड़ो ज्यादा अमीरी ऐं ज्यादा धन पैसो कमाइण जे लाइ आत्मा कंहिंजे वश कर्म कंदी आहे? विकारनि जे वश। त हिन करे आत्मायूं पतित थी वयूं आहिनि, आत्माउनि जी गिरावट थी वई आहे। हिन करे सृष्टि बि ईअं ई थी वई आहे। बाबा चवनि था ॾिसो, इहो थींदो कलयुग जे अंत में अची करे आत्माउनि जी इहा हाल थींदी आहे। तॾहिं मां मथां खां हेठि अची करे आत्माउनि खे स्मृति ॾियारींदो आहे, आत्माउनि खे जगाईंदो आहे। आत्माउनि खे जगाए करे हुननि खे वापसि शक्तिशाली ठाहींदो, शुद्ध शक्ति। हाणे त वो बुरी शक्तियुनि द्वारा कम थी करनि न, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। ॾिसो, काम विकार बि त धंधे जे लाइ यूज थींदो आहे न। इहे वैश्य ऐं अॼु छा कंदा आहिनि? हिन विकार में ई वञी करे धंधो बि करनि, त इहो बि बुरो कमु थियो न। इहे क्रोध जे वश थी करे माण्हू केॾो पंहिंजो धंधो था कमाइनि। लोभ, मोह, अहंकार, लड़ाई झगड़ा करे बि माण्हू धंधो था कमाइनि। बसि पैसो खपे, पैसो खपे, असांखे धन संपत्ति खपे, शरीर खे सुख शांति ॾियणो। लेकिन हिन कलयुगी भ्रष्टाचारी दुनिया में ज्यादा धन कमाइण जे लाइ आत्मा पंहिंजो खुद जो घात थी करे, खुद जी ॿियो ही जेतिरी बि थोरी सी शक्ति बची अथसि उहो बि खुद ख़तम थी करे। आत्मा, मनुष्य आत्मा पंहिंजे पाण खे आत्मा नथो सम्झे कि मुंहिंजी आत्मा त दुखी आहे, मुंहिंजी आत्मा जा जेका असली स्वभाव संस्कार आहे हुनजे विपरीत मां कमु थो करां, मुंहिंजी आत्मा जे धर्म जे विपरीत मां कर्म करां थो। छो? सिर्फ़ु शरीर खे सुठो ठाहिण लाइ, शरीर खे सुठो खाइण पीआइण। भई शरीर खे त ॿ रोटी बि ॾियो, हुन में बि हली सघंदो आहे। ज्यादा कमाइण जे लाइ केॾी सारी बुरे कम में वञी करे माण्हू धन आदि कमाइनि था न, पंहिंजो जीवन था गुज़ारनि। साधारण मनुष्य बि ॾिसो जीवन जिए थो न, केॾो वरी बि कलयुग जे हिसाब सां त उहो सुख शांति में आहे। सत्युग जा त कोन, तॾहिं बि सुख शांति त आहे। दुनिया में एॾा जीअं भ्रष्टाचार, बुराइयूं आहिनि, हुनमें त न विया न। लेकिन अॼुकल्ह कलयुगी मनुष्य आत्माएं जेकी वॾी वॾी घरनि में और हिननि में थी रहनि, उहे त कहिड़ा बुरा कर्म करे धंधो आदि कंदा आहिनि ऐं
पैसो आदि कमाईंदा आहिनि, केतिरो मथो ॿोड़ी कंदा आहिनि न। ख़ुदि जी आत्मा जी बि परेशानी, शरीर खे बि परेशानी कनि, ऐं पापनि जो बि केॾो ज्यादा बोझ चढ़ी वेंदो अथनि। त बाबा हाणे के इहे सभु पाण खे केरु थो सजाए? परम पिता परमात्मा ब्रह्मा चंद द्वारा सर्व मनुष्य मात्र जो सदगति करण वारा उहो हिकु बाप ई आहे। त हुन सां गॾु पाण हाणे सर्विस था करूं। कहिड़ी सर्विस था करूं? हिन कलयुग खे स्वर्ग में परिवर्तन करण जी सर्विस था करूं। ॾिसो, बाबा चईंदा आहिनि कि आत्मा समझ थी आहे कि जेके आत्माउनि खे निश्चय थी वेंदो आहे कि एॾी ऊचियूं ऊचियूं ॻाल्हियूं समझ मूंखे केरु थो ॾे। जे आत्मा खे सम्झी में अची वेंदो उहो त चईंदी आहे बरोबरु, इहो त मुंहिंजो पीउ ई मूंखे ॿुधाए थो। पूरी सृष्टि जे बारे में, अन्न जे आदि मध्य अंत जे बारे में मूंखे समझ थो ॾे, हिनजो समाचार ॿुधाए थो कि कीअं सृष्टि बदिलजी बदिलजी हाणे सृष्टि जी छा हाल थी आहे। ॿियो त भक्ति मार्ग में मां वरी बि बाप खे यादि कंदी हुअमि। हाणे त ॾिसो, मां भॻवान खे यादि कंदे कंदे, भॻवान खे ढूंढदे ढूंढदे तत्वनि जी बि पूजा करण लॻी वयमि। त मां आत्मा कीअं थी वई आहियां? हाणे मूंखे मुंहिंजे बाप पहचान ॾिनी अथई कि मां आत्मा आहियां, मां तव्हांजो पीउ मां आहियां, त मूंखे यादि करो। ये तत्व आदि त सिर्फ़ु तव्हांखे तव्हांजे शरीर निर्वाह जेका बि रोटी पाणी ईंदो अथव, जेको बि कमु ईंदो आहे, हुनजे लाइ अथव। भई पेड़नि सां छा मिलंदो? भाॼी वाॼी फ्रूट आदि मिलंदो। धरती सां धरती हूंदी त ई त इहे सभु पेड़ आदि उगाए सघंदासीं न। आसमान में इहे छा हूंदा? चांद, आसमान न हूंदो त चांद तारे कीअं पाण खे सूर्य रोशनी ॾींदो, जंहिंसां पाण सभु कर्म करे सघंदासीं। त इहे सभु तत्व आदि मुंहिंजे शरीर निर्वाह जे लाइ इहे मदद कंदा आहिनि। ये कोई भॻवान थोड़ी आहे, लेकिन मां आत्मा भॻवान खे ढूंढदे ढूंढदे सभिनि खे भॻवान सम्झी छॾियो। जेको बि मूंखे कुझु ॾे पियो, जंहिंसां बि मूंखे थोरो बि सुख मिले पियो, मां हुनखे भॻवान सम्झी वेठमि। त मूंखे हाणे मुंहिंजे पीउ हाणे स्मृति ॾियारी अथई कि भॻवान निराकार आहे। तूं जॾहिं दुखी थी वई आहे, द्वापर युग खां तोखे दुख शुरू थी त तूं मूंखे बि यादि करे, लेकिन हाणे तूं छा थी करे? केॾा सारा त बाबा चवंदा आहिनि केॾा सारा रास्ता आहिनि न। हाणे हिन रास्तनि में भटकी भटकी तूं आत्मा मूंखे ढूंढदे ढूंढदे हिन ॾाढी सारी भक्तियुनि जे रास्ते में फसी वई आहे। हाणे मां तोखे हिन सभिनि भक्तियुनि जे रास्ते सां कढी करे तोखे तुंहिंजी भक्ति जो फल थो ॾियां। परमात्मा पाण खे भक्ति जो फल कहिड़ो थो ॾे? मुंहिंजी पहचान। अर्थात मां तोखे तुंहिंजी भक्ति जो फल थो ॾियां, मां तोखे मुंहिंजी पहचान थो ॾियां, मुंहिंजी सर्व शक्तियूं सर्व गुण तोखे ॾियां थो। तूं जेतिरो मूंखे पहचाने, हुन रूप में मूंखे यादि करे हलंदी आहे, ओतिरो इहे सर्व शक्तियूं सर्व गुण तुंहिंजा ई। हाणे मनुष्य आत्मा खे परमात्मा भॻवान इहो फल त ॾे थो, तो आत्माउनि जे मथां आहे न। जेतिरो उहो परमात्मा खे निराकार रूप में यादि करे हलंदो, ओतिरी सर्व शक्तियूं गुण परमात्मा जी जेकी प्रॉपर्टी अथसि। छो जी आत्मा अगरि पंहिंजे बाप खे बाप जे रूप में यादि कंदी त बाप जो सभु कुझु कंहिंजो थी वेंदो? आत्मा जो थी वेंदो न। लेकिन कॾहिं मां आत्मा पंहिंजे ख़ुदि जे स्वरूप में टिकी करे पंहिंजे बाप खे बि हुन स्वरूप में यादि करां, हुन संबंध सां यादि करां, तॾहिं ई बाप जी सर्व शक्तियूं गुण कंहिंजा आहिनि? मुंहिंजा आहिनि। ॿियो बाप जी प्रॉपर्टी तव्हांखे मिली, लेकिन हाणे बाप जी जेकी प्रॉपर्टी मिले थी हुननि खे सही कम में लॻाइणो। अगरि वो हुननि जी शक्तियूं गुणनि खे ग़लति कम में लॻायो त पोइ तव्हांखे घाटो बि पवंदो, सजा बि मिलंदी न। त बाबा चवनि था कि हाणे तव्हांखे जेकी मां सर्व शक्तियूं गुण ॾियां थो, हिनखे कम में, सुठे कम में जेतिरो लॻाईंदा ओतिरो वधंदी वेंदी। ॾिसो, तव्हांजे शरीर ते ई नाम पवंदो आहे न अलॻि। तव्हां अलॻि अलॻि शरीर वठंदा आहियो, अलॻि अलॻि नाम पवंदा अथव, लेकिन असुल में आत्माउनि ते त कंहिंजी बि आत्मा ते नाम न आहे। ऐं मुंहिंजी आत्मा ते नाम आहे। छो जी मां शरीर न वठंदो आहे।
त मां भी आत्मा, तव्हां भी आत्मा ई आहियो। त अंतर कीअं थिए, हिन करे मूंखे परमात्मा चईंदा आहिनि ऐं तव्हांखे आत्मा ई चईंदा आहिनि। ऐं तव्हांजो नाम शरीर सां बदिलजो अथव। हिकु शरीर वरितव त नाम पियो, वरी उहो शरीर छॾे करे ॿियो शरीर वरितव त ॿियो नाम थियो। बाप चईंदा आहिनि कि मात्र मुंहिंजो त नाम आहे ई हिकु, शिव। शिव अर्थात कल्याणकारी। मुंहिंजे शरीर ते कोई नाम न पईंदो आहे। मां त परमात्मा आहियां न। मूंखे माण्हू पूजदा बि आहिनि लिंग ठाहे करे। लिंग जो पत्थर ठाहींदा आहिनि, पत्थर जो लिंग ठाहींदा आहिनि, तो चईंदा आहिनि कि इहे परमात्मा आहिनि। जेकी बादशाह वो नाम रखे छॾींदा आहिनि, परंतु चीज त हिकु ई आहे न। जीअं तव्हांजी आत्मा उहो मुंहिंजी बि आत्मा, तव्हां बि बिंदी, मां बि बिंदी। मुंहिंजो नाम शिव आहे, पहचान जे कारण नाम देवा आहे। ॾिसो, हिन ब्रह्मा सरस्वती आहिनि मनुष्य तन, मनुष्य जीवन जॾहिं शुरू थियो, हुन मनुष्य तन में सभिनि खां वॾा केरु आहिनि? ब्रह्मा सरस्वती। हुननि खे बि हाणे मां सदगति ॾियां थो, अर्थात ब्रह्मा सरस्वती जी आत्मा खे बि परमात्मा हाणे सदगति ॾिए थो। विश्व जी सर्व आत्माउनि खे मां सदगति हाणे ई ॾींदो आहे। सभई आत्मायूं असल में परम धाम जी रहण वारियूं आहिनि। पोइ उहो धीरे धीरे करे हिकु हिकु करे परमात्मा खां अलॻि थींदी वियूं। जीअं जीअं जंहिंजो पार्ट ईंदो वियो त आत्मायूं मथां खां हेठि ईंदी वियूं, त पंहिंजी पीस सां अलॻि थी वियो न। पंहिंजे घर खां बि एॾो समय खां दूर थी वियूं। सॼी मथे परम धाम में सॼी इहा रुद्रमाला ठहियल आहे। ऐं हुन रुद्रमाला में सभिनि खां वॾो केरु आहे? मथे मथे मां, परमात्मा। मूंखे त सभु यादि कंदा आहिनि, चईंदा आहिनि ओ गॉड फादर। जॾहिं चईंदा आहिनि न ओ गॉड फादर, त मूं किथे कंदा आहिनि? मथे। अर्थात मां किथे रहंदो? मथे। सभी जगह फादर चई करे ज़रूरु यादि कंदा आहिनि। मदर सभु जगह न चईंदा, सभु जगह अर्थात सभु धर्म वारा। सभु धर्म वारा मूंखे पीउ त ज़रूरु मञंदा आहिनि, लेकिन मदर सभु जगह न मञंदा आहिनि। भारत में ई अची करे माता पतितनि खे पावन ठाहींदा आहिनि, त मुंहिंजो अचणु भारत में ई थींदो आहे। हिन करे भारत में ई भॻवान खे माता पिता जे रूप में छो मञंदा आहिनि? छो जी भॻवान जॾहिं मथां ईंदो त ज़रूरु कहिड़े शरीर में ईंदो न, त जंहिं शरीर में ईंदो आहे उहो मां थी वई, ऐं मां केरु थिया? पीउ। त हिन करे भारत में ई भॻवान खे माता पिता जे रूप में मञंदा आहिनि। असल में माता पुरुष जे तन में ईंदो प्रवेश कंदो आहे न, लेकिन प्रवेश कंदो आहे हुनखे पंहिंजो ठाहींदा आहियूं। त जीअं स्त्री पुरुष शादी कंदा आहिनि त पुरुष चईंदो आहे न हाणे हीअ मुंहिंजी स्त्री आहे, त असां ॿई गॾु कमु कंदासीं, गॾु गृहस्थी हलाईंदासीं। ईअं ई जॾहिं परमात्मा ब्रह्मा तन में ईंदो आहे त चईंदो आहे इहो तोखे हाणे मुंहिंजी स्त्री ठहिणो पवंदी, छो जो मूंखे ॿारनि खे एडॉप्ट करणो आहे, अर्थात ॿारनि खे पंहिंजो ठाहिणो आहे। कलयुगी आत्माउनि खे शरीर द्वारा एडॉप्ट करे पोइ हुननि खे सत्संगी आत्मा ठाहिणो आहे। त परमात्मा जी बि हिन समय प्रवृत्ति थी हले। कहिड़ी प्रवृत्ति थी हले? माता पिता ऐं असां सभु ॿार आहियूं। हिते सिर्फ़ु ॿ ई संबंध हूंदा आहिनि, माता पिता ऐं भाउ भेणुनि जो, ॿियो कोई संबंध न हूंदो आहे। ऐं हिन कुल जो नाम छा आहे? जेको शिव बाबा ब्रह्मातन द्वारा जेको कुल ठातो अथई हुनखे ब्राह्मणनि जो कुल चइबो आहे। ब्राह्मण त सदैव पवित्र रहंदा आहिनि न, हुनजो खान पान उथण वेहण सभु पवित्र हूंदो अथनि। त परमात्मा बि ब्रह्मातन द्वारा हाणे पाण खे एडॉप्ट करे चए थो कि तव्हां पवित्र रहो। हाणे त मुंहिंजा ॿार ठहिया आहियो निराकार रूप में, त असल में सभई मुंहिंजी आत्मा आहिनि, मुंहिंजा ॿार आहिनि। लेकिन हाणे जेको मां नई दुनिया ठाहिण आयो आहे हुन दुनिया में सभु आत्मायूं त हली न सघंदियूं न। त जेकी जेकी आत्मायूं मूंखे पहचाननि थियूं, जेकी जेकी आत्मायूं मुंहिंजे चए ते हलंदियूं, त हुननि खे मां स्वर्ग जी दुनिया में मोकिले छॾंदमि। हिन करे परमात्मा ब्रह्मातन में अची करे असांखे ज्ञान ॿुधाईंदो आहे। ज्ञान खां पोइ असां सभिनि आत्माउनि में शक्ति बि भरंदो आहे, जंहिंसां असां सत्य जी देव आत्मा ठही छॾूं। पोइ पंहिंजी पुरुषारत जे मथां परमात्मा त सभिनि खे हिकु जहिड़ो ई ज्ञान ॾींदो आहे, हिकु जहिड़ी शक्ति ॾींदो आहे। लेकिन हुन शक्तियुनि खे पाण कहिड़ो
केतिरो सुठी तरीक़े सां उपयोग में था लायूं जीवन में, ज्ञान सम्झी करे केतिरो पाण हुन अनुसार हलूं था, उहो त पंहिंजे मथां आहे न। जेको जेतिरो हलंदो हुन अनुसार सत्य में वञी सभु पाईंदो। ॾिसो इहे सभु ॻाल्हियूं पाण खे केरु थो ॿुधाए? परमात्मा। छो छोजी हाणे नई दुनिया अचण वारी आहे। ब्रह्मा सरस्वती त चईंदा आहिनि। हाणे सरस्वती कोई ब्रह्मा जी पत्नी न आहे। सरस्वती जी आत्मा बि हाणे ज्ञान ॿुधे थी, लेकिन पहिरियों ज्ञान खे सम्झो ब्रह्मा जी आत्मा, ॿिए नंबर में ज्ञान सम्झो सरस्वती जी आत्मा। मां हाणे आयो आहे पतित पावन आहे न, त पतित पावन अची करे पावन ठाहिण लाइ ज्ञान थो ॿुधाए। त निमित्त केरु ठहियो? ब्रह्मा सरस्वती ही पूरी दुनिया खे ज्ञान सम्झी करे ॿुधाए। को ॿिया बि मददगार हुया, लेकिन मुख्य त ॿ ॻायल आहिनि न। ब्रह्मा आत्मा में ॾिसो, आत्मा में एतिरो बि ज्ञान न आहे कि हू ईअं सम्झे कि मां हाणे पतित थी आहियां, कंहिं कारण थी आहियां, हुनखे एतिरो बि सम्झ में कोन अथसि। ख़ुदि खे ही भुलिजी आहे न। त बाबा हाणे चवनि था कि तव्हां ॿ आहियो, आत्मा ऐं शरीर ॿ चीजूं आहे। तव्हांजी आत्मा बि पतित थी वई अथव, त हुन अनुसार शरीर बि पतित थी वियो आहे। त हाणे मां कंहिंखे पावन थो ठाहियां? आत्माउनि खे। जॾहिं आत्मा ई पावन ठही वेंदी त सतयुग में हुननि खे शरीर पावन मिलंदो। किथे न मिलंदो। आत्मा जॾहिं पावन थी वेंदी, पूरी सत्य त्रेता जी आत्मा ई पावन थी वेंदियूं, पोइ हुन खां पोइ हुननि जे लाइ नई दुनिया ईंदी। हूंदी त इहा ई दुनिया, लेकिन इहा पुराणी खां नई थी वेंदी। पोइ हुते हुननि खे शरीर बि सुठो मिलंदो पावन। हिकु हिकु ॻाल्हि ॿुधी करे जॾहिं निश्चय वेई कि बरोबरि इहे परमात्मा ई पाण खे ॻाल्हियूं था ॿुधाइनि, तॾहिं ई पाण अॻियां वधी सघंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो इहे जेका चईंदा आहिनि न कि मां मैजिस्टर आहियां, इहे कंहिं चयो? आत्मा चई कि मां मैजिस्टर आहियां, मां डॉक्टर आहियां, मां हिन जी पत्नी आहियां, मां हिन जो पति आहियां, मां हिन जो बेटो आहियां। इहे केरु थो चए? आत्मा। आत्मा शरीर द्वारा उहो कार्य करे थी। आत्मा शरीर द्वारा उहो संबंध निभाए थी। त आत्मा ही चईंदी आहे मां जेकी कंदी आहे न। ऐं आत्मा ॼाणदी आहे कि मुंहिंजो इहो शरीर आहे ऐं मुंहिंजे हिन शरीर जो नाम फलानो फलानो आहे। लेकिन जो पोस्ट मिलंदी आहे, जो संबंध हूंदो आहे, उहो केते हूंदो आहे? आत्मा ते। शरीर छॾे छॾंदासीं त मैजिस्ट्री बि ख़तम थी वेंदी, शरीर जो नाम रूप बि ख़तम थी वेंदो। चईंदा आहियूं न कि फलाणे जो इहो हली वियो, फलाणे जो पुटु मरी वियो, फलाणे जो पति मरी वियो, फलाणे जी ईअं मरी वियो। अर्थात हुन आत्मा जेको हुन शरीर सां संबंध थी निभाए, उहो संबंध ख़तम थी वियो। मरी वियो अर्थात शरीर ख़तम थी वियो, त उहो आत्मा और शरीर सां संबंध थी निभाए न। त आत्मा हली वई त उहो संबंध बि ख़तम थी वियो न। लेकिन आत्मा मरी थोड़ी। पोइ ॿिए जनम में छा पतो तव्हांजे आसपास ॿिए संबंध सां अची वञे। इन करे बाबा चईंदा आहिनि पहिरियों आत्मा अभिमानी ठहियो। हिन आत्मा खे पंहिंजे पाण खे आत्मा खे जागृत करो। हिन जो अभ्यास सुबुह सुबुह जो ॾाढो सुठो थी सघंदो आहे। मनुष्यनि खे त आत्मा जो ई ज्ञान न आहे। हिन करे बाप अची करे पहिरियों कहिड़ो ज्ञान ॾींदा आहिनि? आत्मा जो। कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। आत्मा ई त दुखी थी आहे तॾहिं त पुकारे थी, हे भॻवान अच मां दुखी थी वई आहियां, हाणे मूंखे हिन दुखनि खां छॾाए, मां दुख नथी सहन करे सघां। त इहे केरु थी चए? आत्मा। शरीर खे दुख थींदो आहे, लेकिन भोगना कहिड़ी भोगदी आहे? आत्मा। पतित दुनिया पतित शरीर में दुखी आत्माउनि खे सुखी ठाहिण वारो केरु आयो आहे? परमात्मा। मूंखे चईंदा ई आहिनि कि तूं दूर देश जो रहण वारो आहे, हाणे हिन दुनिया में अच। त दूर देश कहिड़ो आहे? परम धाम। हिन सृष्टि खां बि परे आहे, चांद तारनि खां बि परे आहे। हुन खां बि परे हिकु अहिड़ी जॻह जिते चांद तारनि जी बि रोशनी नथी पए सघे। एतिरे परे देश खां मां हेठि ईंदो आहे। छो जी तव्हां आत्माउनि खे पावन ठाहियो। पावन अर्थात संपूर्ण निर्विकारी, संपूर्ण सुख स्वरूप, शांत स्वरूप आत्मा।
हाणे जेकी दुखी अशांति विकारी आत्माउनि खां हिनखे चइबो पतित आत्मा। हिनखे मां एवर पावर जी परमात्मा त कॾहिं पतित थींदो ई न आहे न। आत्मा पतित कॾहिं थींदी आहे जॾहिं शरीर में पुनर्जन्म वठंदी वठंदी हेठि अचे। त हेठि अचा सत्य त्रेता द्वापर कलयुग जे चक्कर लॻनि। मथां खां हेठि ईंदी त पावन ई हूंदी, लेकिन ये जेको चक्कर में ईंदी आहे न सत्य त्रेता द्वापर कलयुग, ये चक्कर में ईंदी ईंदी आत्मा पतित थी वेंदी आहे। ऐं परमात्मा हिन चक्कर में ईंदो ई न आहे, त उहो सदैव पावन आहे। पोइ पाण सभु जॾहिं पतित ठही वेंदा आहियूं तॾहिं बाप अची करे पाण खे पावन ठाहींदो। आत्मा जो अपवित्र हा हाणे हुनखे मां पावन थो ठाहियां। बाबा चवंदा आहिनि की ॾिसो माया तव्हांखे केॾो दुखी ठाहे छॾियो अथई न विकार। सभु आत्मायूं सीतायूं जेकी आहिनि उहे मूंखे सॾु थी करनि की असांखे हिन रावण जी जेल मां कढ। केरु थी सॾु करे? हिकु त्रेता वारे राम जी सीता खे कोई रावण थोरी जेल में विधे। ही त परमात्मा राम जी पाण सभु सीताउनि खे रावण पंहिंजी कैद में पकड़े वेठो आहे। असां पंहिंजी आत्मा में जेका विकार आहिनि उहे विकार आहिनि रावण। त पंहिंजी आत्मा में विकार आहिनि अर्थात पाण कंहिंजी जेल में वेठा आहियूं। पाण खे केरु पकड़े वेठो आहे? काम विकार, क्रोध विकार, लोभ विकार, मोह विकार, अहंकार विकार, ये पाण खे पकड़े वेठो आहे। हाणे हिन विकारनि खां मुक्त कीअं थियूं? जॾहिं निराकार परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं त हुन निराकार जी शक्ति सां रावण जी सर्व विकारनि खां आत्मा मुक्त थी वेंदी। त बाबा चवंदा आहिनि तव्हां सभु आत्माउनि जी सीतायूं आहियो। कंहिंजी? निराकार परमात्मा जी राम पाण निराकार आत्मायूं सीतायूं रावण जी जेल में आहियूं। इन करे राम आयो आहे पाण खे छुड़ाइण लाइ। चए थो की मूंखे निराकार रूप में यादि करो त तव्हां सभु रावण जी जेल मां छुटिजी वेंदा। राम राम त माण्हू चईंदा बि आहिनि, जपंदा बि आहिनि, त लिखंदा बि आहिनि। हाणे राम ऐं इहे बि चईंदा आहिनि न राम नाम सत्य है। त इहे त्रेता वारो राम जो नाम सत्य न आहे। ये निराकार परमात्मा राम जो नाम सत्य आहे। निराकार परमात्मा खे राम बि चइबो आहे, उनजो असली नाम शिव आहे। बाबा चवंदा आहिनि की मां हाणे तव्हांखे शाम का सुंदर ठाहिणो आहियो। आत्मायूं कारी थी वई आहे न विकारनि में वञी वञी करे। विकारनि जी ऐं बुराइनि जी मैल चढ़ी वई अथसि आत्मा जे मथां। हिकु त आत्मा रावण जी जेल में आहे, त जेल में रही रही करे हिकदमि मैली थी वई आहे। त अहिड़ी मैली आत्मा खे हाणे मां साफ़ करण बि आयो आहे। साफ़ कीअं थो करां? इहे न ज्ञान जो ज्ञान ॿुधाए करे। बाबा चवंदा आहिनि की ज्ञान जो सागर आहे न मां। मूं वटि कोई पाणी न आहे जंहिंसां मां तव्हांजी साफ़ सफ़ाई थो करां। मां त तव्हांखे ज्ञान ॿुधाईंदा त हिन ज्ञान सां तव्हांजी आत्मा गोरी थी वेंदी, अर्थात साफ़ सुथरी थी वेंदी आहे। भारत ई सभिनि खां ज्यादा किरियो आहे न। भारत ई स्वर्ग हुयो, भारत ई नर्क आहे। बाक़ी देश त पोइ आहिनि। बाक़ी देशनि में एतिरो दुख भ्रष्टाचार कोन्हे जेतिरो भारत में आहे। छोजी भारत परमात्मा की भूमि स्वच्छ भूमि हुई न, उहो ई मैली पतित भूमि थी आहे। त हाणे परमात्मा बि भारत में ई आयो आहे हिन मैली पतित भूमि खे वापसि खां पावन स्वच्छ भूमि ठाहिणो। बाबा चवनि था हिन करे मां हिन शरीर जो लोन वरितो आहे। शरीर जो लोन वठी करे तव्हांखे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधायां थो जंहिंसां तव्हां आत्मायूं वापसि खां पावन थी करे काथे हलो? अशोक वाटिका। ये शोक वाटिका आहे न, ॾिसो सुबुह खां वठी ताईं राति ताईं ॾिसो तव्हांखे केतिरी सारी मन में एतिरा फालतू फालतू वीचार जंहिंसां तव्हां दुखी थींदा आहियो, तव्हांखे दुख महसूस थींदा आहियो। त शोक वाटिका में जाते शोक ई शोक हुजे, दुखी दुख हुजे। त हाणे परमात्मा हिन कलयुगी शोक वाटिका खे सत्युगी अशोक वाटिका ठाहिण आयो आहे। हिनजे लाइ बाबा चवनि था उॾंदे वेहींदे खाईंदे पीअंदे कंहिंसां गॾु करो? सभु करो परमात्मा सां गॾु। कहिड़े बि संबंध में परमात्मा खे यादि करे हीअ
परमात्मा खे यादि करे परमात्मा सां सर्व कर्म करण जो अभ्यास अगरि हिकु बार आत्मा खे थी वियो त आत्मा जन्म जन्मांतर 21 जन्मनि जे 21 जन्म बि न उन खां बि ज्यादा जन्म में सुख शांति में रहंदी। त परमात्मा बाप मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधाई त हिनखे एकांत में जॾहिं बि वियो था अंदरि वीचार कजो पोइ हिनखे जीवन में परमात्मा खे यादि कंदव त परमात्मा बाप तव्हांखे शक्ति ॾींदो कि हिनखे पाण पंहिंजे कर्मनि में लाहींदासीं। ठीकु आहे? जी, थैंक यू। थैंक यू।